नाज़रीन असी इन वक्त यूसी गुलाम मोहम्मद हालेपोटो तालुको मातली जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जो तमाची जहजो है तमाची जहजो वटि बीठल आहियूं। वहंदड़ रोड जो है हिते वॾा वॾा ऑफिसर भी मटींदा हूंदा ऐं वॾा वॾा सियासतदान भी इन रोड तां मटींदा हूंदा, लेकिन हिन स्कूल ते मुसलसल 30 सालनि ताईं इहा कंहिं ध्यानु न ॾिनो। ऐं तव्हांखे ॿुधायूं था त हिन जी पोजीशन हिन स्कूल जी कहिड़ी। नाज़रीन ही जो तव्हां ॾिसी रहिया आहियो ही तमाची जह जो बॉयज़ प्राइमरी स्कूल है। ही जंहिंजे वॉशरूम जी जेका हींअर पोजीशन है, जेका हालत है, इहो तव्हां ॾिसो त इन में न पाणी जो सहूलियत है, न हिन में बिजली जो निज़ाम को रखियल है। हिते जेके उस्ताद रखियल आहिनि, हिते जेके उस्ताद पढ़ाए रहिया आहिनि, हिते ख़वातीन उस्ताद भी आहिनि, उन दरवाज़नि ई उन हाणे वॉशरूम का हिन पासे तव्हांखे ही पास साइड ॾेखारींदासीं त ही साइड जेका आहे इहा ही दीवार है, ही ॿाहिरीं दीवार है जेका इहा हिननि दीवार ते हिननि हिकु बि सिर उभी न कई। जेको ॿाहिरीं दीवार आहे तबाही बर्बाद थी वई। ही हिन पूरे स्कूल में ही हिकिड़ो ई हैंड पंप लॻल आहे, उहो बि नाकारा ऐं तबाही बर्बाद थियल आहे। हिन जो न हैंड पंप जो मां पाणी थो अचे त ही ॿार नंढड़ा मासूम उञ उजाए सघनि। हिते या उस्तादनि जो चवणु आहे त असीं ॿाहिरां को पाणी या कूलर भरे ईंदा आहियूं जंहिंसां ॿार जेके से पाणी पीअनि था। ही इन जी जेको ॿाहिरियों जेका छित जो मंज़र आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन जी ॿाहिरीं जेका मथी छित जी जेका पोजीशन आहे, जेका हींअर डैमेज तबाही बर्बाद थियल आहे। जीअं त हाणे तव्हांखे अंदरि था ॾेखारियूं त हिन जे अंदरि ई छित जी जेका पोजीशन आहे, जेका हालिया ताज़ो चापेड़ किरी पिया आहिनि, उन जी बि हवाले सां तव्हांखे ॾेखारींदासीं त उन अंदरी पोजीशन छा आहे। भरे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सब खां पहिरीं साईं मोहम्मद हसन साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां वटि हिते आया। से तव्हां ख़ुदि पंहिंजी अखियुनि सां ही बिल्डिंग ॾिठी आहे ऐं कल्ह हिन जा जेके से तमामु धमाकेदार ही बिल्डिंग किरी आहे। कल्ह जेको पटियाले अची खोली त उन खां पोइ किरी ऐं उन जो जेको साम्हूं हो उहा कल्ह जेके किल्ह भरियो आहे, उन खां पहिरीं बि 3-4 दफ़ा ही बिल्डिंग किरी आहे ऐं 2-टे ॿार ज़ख़्मी थिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, जेके असां वटि उन जा असां वटि फुटेज बि पिया आहिनि ऐं उन जा असां वटि प्रूफ बि पिया आहिनि, जेके आला अख़्तियारनि खे असां एप्लीकेशन वग़ैरह ॾिनियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु तमामु ख़ौफ़ वारो माहौल आहे ऐं ॿार ऐं उस्ताद डपु वारे माहौल में वेठा आहिनि। पर हाणे मजबूरी आहे त बिल्डिंग खां सवाइ असीं वञूं केॾांहुं, हिते ॿी का शइ कोन्हे जिते असीं ॿाहिरि फर्नीचर कढी ऐं ॿारनि खे पढ़ायूं त जीअं असीं पंहिंजी तइलीम जेका आहे उहा माना ख़ुशी वारे माहौल में जेका असां ॾेई सघूं ॿारनि खे। हेड मास्टर अब्दुल सलाम निज़ामानी साहब, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त पाण हिन स्कूल जे हवाले सां कहिड़ा वीचार था वञे। ही जेके चापुड़ किरनि पिया रोज़ ख़ौफ़ में ॿार वेठा आहिनि। कॾहिं कंहिंजे मथां किरियो आहे, कंहिंजे साईं दाऊद जे मथां किरियो, उहो सॼो हिन ॻाल्हि टेबल हिते पई आहे, टेबल सॼी डैमेज थी वई उनजी किरियो। उन खां पोइ वरी बि कल्ह किरिया आहिनि चापुड़। रोज़ जो मामूल आहे, ॿार वेचारा अचनि था ख़ौफ़ में आहिनि वरितल। उन ॻाल्हि पढ़ाई जो माहौल मुतासिर पियो थिए। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां छित किरण वारे जेॾी महिल असीं गिणूं था ॿार मथे था ॾिसनि, चापुड़ किरंदा ई रहंदा आहिनि। तंहिंजे करे असांजी परज़ोर अपील आहे त ही ठारायो ॾिनो वञे स्कूल, न त केॾी महिल बि कुझु थी सघे थो। स्कूल जा स्टूडेंट्स शागिर्द जेके आहिनि उहे उन सिलसिले में छा था चवणु चाहिनि। इसी त रोज़ाने सुबुह जो दरिया चूंदा ॾिसूंदा मथे चापड़ किरंदा कंदा असीं ख़ौफ़ में त पढ़ो। ॿियो त असांजी गुज़ारिश आहे त असांखे हीउ स्कूल ठाराइजो। ही सदाईंदासीं जॾहिं बि अचूं न, ही सदाईं असांजी ॾिसूं किरंदा आहिनि चापोड़, असांजी गुज़ारिश आहे असांजे स्कूल ठाराइजो। असीं सुबुह जो अचूं था हिते पढ़ण खां पहिरीं मथे निहारूं था चापोड़ न किरनि। असीं गुज़ारिश था करियूं त हीउ स्कूल ठाराए ॾियो जीअं असीं तइलीम हासिल करे सघूं। तव्हां ॿुधो त हिते जो जेको तमाची जह जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल तालुको मातली जे उस्तादनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, हेड मास्टर जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं शागिर्दनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं त हीउ जेको स्कूल आहे इन में ॿार आहिनि, उस्ताद आहिनि, उहे कहिड़े हवाले सां तइलीम हासिल करे रहिया आहिनि। हिते जे उस्तादनि, हिते जे हेड मास्टरनि इहो ॿुधायो आहे त जंहिं बि टाइम ते असां दाख़िल थींदा आहियूं या असांजा जेके ॿार आहिनि उहे पढ़ण वारे माहौल जे हवाले सां पंहिंजो ज़हन ठाहे तइलीम लाइ ईंदा आहिनि, अंदरि दाख़िल थींदा आहिनि त हुननि खां तइलीम, अखर, किताब, उस्ताद, दुनिया जो माहौल सभु विसरी वेंदो आहे। हिननि खे सिर्फ़ु नज़रूं हिननि जूं मथे हूंदियूं आहिनि त कंहिं हिन वक़्तु असांजी इहा छित किरी पई त हीउ असांजो मौत जो सबबु बणिजी सघे थो। असीं पहिरियां बि मुतालबो करे चुका आहियूं, हाणे बि मुतालबो कंदासीं सिंध हुकूमत खां, सिंध जे निगरान सरकार खां, डिप्टी कमिश्नर बदीन खां
त ही जेको एजुकेशन वर्क्स खाते वारनि 30 साल पहिरीं जेका ही इमारत ठाही, जेका इन्हनि जे नाक़िस मटीरियल जे करे हींअर जेको इहो परूण थी किरी रही आहे, जेको ॿार हींअर मासूम जे लाइ मौत जो सबबु बणिजी सघिजे थी, उन बिल्डिंग खे दोबारा अॾायो वञे, उन जी अॾावत कराई वञे ऐं इन जी तहक़ीक़ात कराई वञे। 30 साल पहिरीं हिते उहे ऑफिसर एजुकेशन वर्क्स खाते जा अञा ताईं उहे साॻा मौजूदु आहिनि, जिन ही स्कूल जूं बिल्डिंगूं ठारायूं उहे मौजूदु आहिनि। उन्हनि खां इहा सख़्तु नोटिस करे इन्हनि खां पुछाणो कयो वञे त अहिड़े क़िस्म जूं तव्हां जेके बि इमारतूं ठाहियूं आहिनि उन्हनि जी जेका हींअर वेझराई थोरनि ई सालनि में इन्हनि जो इते किरण जो सबबु छा आहे। छाकाणि त हिन खां पहिरीं अंग्रेज़नि जे दौर में जेके वॾा वॾा बंगला ठहिया, एरीगेशन जूं इमारतूं ठहियूं, वॾियूं वॾियूं रेलवे स्टेशनूं ठहियूं, उहे उन साॻी माना पोज़ीशन में 115 साल या 100 साल या 90 साल थिया आहिनि पोज़ीशन में आहिनि। ही 30 सालनि में नाक़िस मटीरियल एजुकेशन वर्क्स डिस्ट्रिक्ट बदीन वारनि जे नाअहली जे करे हे किरनि पिया। हिते अहिड़े माहौल में ही ॿार पढ़ंदा कीअं? हींअर जंहिं ख़ौफ़ में ॿार पढ़नि पिया, हींअर मजबूरी आहे, मथां सियारो पियो अचे, ही मथां नंढड़ा ॿार जेकर सियारे में पढ़ंदा खुले मैदान में त इहो बि ॿारनि जे तइलीम ते वॾो असरु पवंदो। इन करे इन तइलीम खे वधाइण जे लाइ असांजी गुज़ारिश आहे त हिन स्कूल जी महिरबानी करे छित जो जेको आहे फौरी तौरु मरामत कराई वञे, जंहिंसां हिते जा ॿार मासूम पंहिंजी तइलीम जो वाधारो वधाए सघनि ऐं हिते तइलीम सुठे नमूने हासिलु करे सघनि ऐं इन ख़ौफ़ जे माहौल मां निकिरी सघनि। कैमरामैन मुज़म्मिल पंवर सां गॾु हसन पंवर, मातली।